कराची में सिराज इंस्टीट्यूट ऑफ सिंध स्टडीज़ तरफ़ां लतीफ़ आर्ट एंड लिटरेचर फेस्टिवल जारी है। पहिरें ॾींहुं मुख़्तलिफ़ अदबी वहिकूं थियूं आहिनि। आर्ट्स काउंसिल कराची में अखुल्टी धार जे उनवान हेठि चौथीं लतीफ़ आर्ट एंड लिटरेचर फेस्टिवल जो इफ़्तिताह तालीम वारे निगरान वफ़ाक़ी वज़ीर मदद अली सिंधी कयो, जंहिं दौरान डॉक्टर फ़हमीदा हुसैन समेत ॿियूं शख़्सियतूं बि मौजूदु हुयूं। 2 ॾींहं वारे फेस्टिवल जी शुरूआत लतीफ़ जे वाई सां कई वई। शाह जे फ़क़ीरनि फ़क़ीर मंठार जुणे जो, सकीना जुणे जो ऐं साबरा जुणे जो वाई पेश कई। अलो मियाला है कभी बैठ लो मियाला अकुलटी धार उल्टे आम से अकुलटी धार उल्टो आम से जेलवारो लोक वहे तू तो वो बार जेलवारो लोक वहे तू चो वो बार मजानू चनिहार वो पुठीरो प्रिय दे मंजानू चनिहार वो पुठीरो प्रिय दे फेस्टिवल के पहिरें ॾींहं ते मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते अदबी वहिकूं जारी आहिनि, जिन में नाले वारियूं शख़्सियतूं शरीक आहिनि। इफ़्तिताही सेशन के तालीम वारे निगरान वफ़ाक़ी वज़ीर मदद अली सिंधी ख़िताब कंदे चयो त शाह लतीफ़ ते ॻाल्हाइण लाइ तमामु घणो वक़्तु घुरिजे। शाह लतीफ़ खे सिंध में राति पारखो मिलिया आहिनि जेके सॼी राति शाह लतीफ़ ते ॻाल्हाए सघनि था। शाह लतीफ़ इन ते ॻाल्हाइण लाइ तमामु घणो वक़्तु खपे ऐं जिते अयाज़ लतीफ़ जहिड़ा माण्हू, जामी चांडे जहिड़ा माण्हू, डॉक्टर फ़हमीदा हुसैन जहिड़ा माण्हू लतीफ़ जा पार्कूं वेठा हुजनि, उते असीं लतीफ़ जा आशिक़ मुख़्तसिरी ॻाल्हाए सघूं था। हाणे जेकर करे शाह साहब जो तालुक़ु आहे त मूंखे इहो फ़ख़्रु आहे कि गुज़िरियल 7 साल जेको आऊं सक़ाफ़त खाते में हुउसि, मां उते लतीफ़ साईं बाबति जेके बि किताब हुआ पुराणा उहे ॿीहर शाया कया आहिनि। हाणे मिसाल तो शाह लतीफ़ जे ज़िंदगीअ ते पहिरीं 1980 में मीर अब्दुल हुसैन सांगीअ फारसीअ में किताब लिखियो। बदकिस्मतीअ सां उहो किताब तर्जुमो न थी सघियो, पर उहो किताब पहिरियों किताब आहे लतीफ़ साईं जी ज़िंदगीअ ते, जंहिंमें हुन पुछा कयो आहे वञी त बाबा तव्हां लतीफ़ साईं ॾिठो? हुन चयो मूं त कोन ॾिठो, पर मुंहिंजे ॾाॾे ॾिठो, मुंहिंजे मामे ॾिठो। उहो किताब तमामु अणलॻ हो। उहो न फ़क़ति मूं फारसी में बि छपायो आहे ऐं उनजो सिंधी में बि तर्जुमो कयो आहे। आउं सम्झां थो त घणो कुझु कमु करण जी ज़रूरत आहे। बाक़ी हाणे शाह साहब लाइ आउं चवंदो आहियां त लतीफ़ साईं जे त दिलि दिमाग़ में हिकु जेको कैमरा हुई, कीअं हुनखे हिकु हिकु शइ यादि रही। उहो मुफ़क़िर हो ऐं अहिड़े दिलि बि हो, शाइर बि हो, तारीख़ जो ॼाणू हो, फिलासफ़र हो, सैलानी हो, एंथ्रोपोलॉजिस्ट हो, सिंध जे तहज़ीब ऐं तारीख़ जो ॼाणू हो, रहणी करणी सिंध ते थींदड़ ग़ासिबनि जे कामनि जो अखिॾिठो शाहिद हो, इल्म फ़ल्कियात जो माहिर हो, सिंध जे माज़ीअ मां वाक़ुफ़ हो। खेसि ख़बर हुई त 1000 सालनि खां हीअ क़ौम ज़ुल्म ऐं तशद्दुद बर्दाश्त कई पई अचे। इन करे हिन क़ौम खे उनजी ॿोलीअ में, छाकाणि जंहिं महिल शाह साहब शाइरी ते कई उन वक़्तु फारसी हुई, जेको फारसी परसी तो घोड़ा चरसी, हाकमनि जे हुन कॾहिं बि हाज़िरी कान भरी। हू हिकिड़ो बहादुर माण्हू हो। हुन पंहिंजी ॿोलीअ खे रनीकोट जे दीवार जहिड़ो क़िलो ॾेई छॾियो आहे। इहा सदाईं क़ाइमु रहंदी। डॉक्टर फ़हमीदा हुसैन सेशन दौरान ॻाल्हाईंदे चयो त शाह लतीफ़ रुगो सूफ़ी ऐं मज़हबी शाइर न हो, पर इंसानी बराबरी ऐं तफ़रीक़ आजो समाज चाहियो। हिन जा रुगो आरफाना कलाम न, पर इन खां सवाइ बि काफ़ी ॿिया कलाम आहिनि जिन में नौजवान लाइ नओं पैगाम आहे। डॉक्टर फ़हमीदा हुसैन चयो त हिननि कॉन्फ्रेंस ज़रिए चाहियूं था त ॿारनि तोड़े वॾनि खे शाह लतीफ़ बाबति नओं मवाद मिले ऐं नौजवान टही खे ॿुधायूं त शाह लतीफ़ असांखे छा ॾिनो आहे। बेशक हू मज़हबी शाइर ईअं ॿाहिरि जो चए थो मन मोहम्मद कारे, उहो बि असां मञूं था। उन खां पोइ जॾहिं सूफ़ीज़म ते था अचो
त उन ते बि हुनखे असां मञूं था बिल्कुलु सूफ़ी शाइर आहे ऐं सूफ़ी शाइर जी हैसियत में दुनिया में मशहूर बि आहे ऐं उनजी वॾाई आहे। पर सूफ़ीज़म जो कहिड़ो पहलू खणी आयो आहे? इंसानी बराबरी, तफ़रीक़ खां आजो समाज ऐं इन क़िस्म जूं ॻाल्हियूं उन मां हुन हाईलाइट कयूं आहिनि, हुन पंहिंजी शाइरी में पेश कयूं। त सूफ़ी शाइर बि बेशक आहे, पर असां सिर्फ़ु इन पहलुअनि ते पढ़ियो आहे ऐं ॿुधो आहे। तव्हां जॾहिं बि बिटाईअ जो मेलो हूंदो आहे या उर्स जो मौक़ो हूंदो आहे त हर सरकारी तौर ते सरकारी चैनलनि ते ॿुधंदव। हाणे तव्हां ॿुधंदा आरफ़ानो कलाम शाह लतीफ़ जो। आरफ़ाने कलाम खां सवाइ त कलाम आहिनि न, अॼु तव्हां ॿुधो न फ़क़ीरनि खां। इन खां सवाइ इलाही सारो कलाम आहे जेको नौजवाननि खे नओं पैगाम ॾिए थो। छो न असां उहो बि आम करियूं? अॼु जो नौजवान 21वीं सदीअ जो कंप्यूटर टेक्नोलॉजी जो जेको ॿार आहे, उहो जॾहिं कंप्यूटर ते वेही बिटाई जे बारे में पढ़े थो ऐं सर्च करे थो त हुनखे रुगो सूफ़ी मिले थो, हुनखे रुगो मज़हबी शाइर मिले थो, हुनखे धरतीअ जो शाइर मिले ई कोन थो। छो जो असां वटि हेसि ताईं सिर्फ़ु डिफाइन कयो वियो आहे इन्हनि ॿिनि पहलुअनि खे। इहे बेशक अहम पहलू आहिनि, उन्हनि खां इनकार बिल्कुलु नथी करियां, पर जेका शइ रहिजी वई आहे असां उनखे रीडिफाइन करण जो सोचे हिन क़िस्म जूं जेके कॉन्फ्रेंसिस आहिनि हिन खां अॻु में बि कयोसीं। उन्हनि बि असां इन ई तरीक़े सां चाहियो त असांजे माण्हुनि खे, असांजे ॿारनि खे, ख़ासि करे असां इहा ॻाल्हि असां इन करे वधीक महसूस था करियूं जो असां वॾनि शहरनि में रहण वारा आहियूं, हैदराबाद जा, कराची जा, सखर जा। असां पंहिंजनि ॿारनि खे ॾिसूं था जॾहिं हू अंग्रेज़ीअ में ॻोल्हा कनि था या सिंधीअ में ॻोल्हा कनि था त उन्हनि खे कुझु बि अहिड़ी शइ कंप्यूटर ते नथी मिले जेका उहो किताब जो त ज़मानो हलियो वियो। कुझु वक़्त खां पोइ किताब त नापैद थी वेंदो। हाणे जेको आहे सो कंप्यूटर ते या जेके किंडल ते या इन क़िस्म जे जेके औज़ार आला आहिनि उन्हनि ते पिया ॿार पढ़नि, त उन्हनि खे असां अहिड़ो मवाद ॾियूं, हिन क़िस्म जे कॉन्फ्रेंसिस जे ज़रिए उन्हनि खे असां ॿुधायूं त शाह लतीफ़ असांजे लाइ कहिड़ा पैगाम छॾिया आहिनि। जामी चांडी ख़िताब कंदे चयो त सिराज इंस्टीट्यूट ऑफ सिंध स्टडीज़ लतीफ़ खे नवनि रुखनि खां पेश करण जी रिवायत बरक़रार रखी आहे, जंहिं ते इन्हनि खे मुबारकबाद पेश कजनि थियूं। मां सभ खां अॻु में सिराज इंस्टीट्यूट पारां जेका हीअ शानदार रिवायत शुरू थी हुई शाह लतीफ़ खे मुख़्तलिफ़ रुखनि खां पेश करण जी, उनजी शरह जी, उनखे पंहिंजी नई नस्ल सां जोड़ण जी ऐं उनखे दुनिया सां मुतारिफ़ कराइण जी, उन रिवायत जे तसलसल में हिन कॉन्फ्रेंस ते बि मां सॼी सत खे मुबारकबाद ॾियां थो। ऐं मां पाण बि हिन इंस्टीट्यूट जो हिकिड़ो हिसो रहियो आहियां सरगर्म, ऐं हिन रिवायत जो बि हिसो रहियो आहियां। सो मूंखे ख़ुशी आहे त इहो तसलसल निहायत नवनि रुखनि खां ऐं नए तख़लीक़ी अंदाज़ सां जारी आहे। ऐं मां उन हवाले सां तव्हां सभिनी दोस्तनि खे हिन में शरीक थियण ते भलीकार चवां थो। सिराज इंस्टीट्यूट ऑफ सिंध स्टडीज़ पारां मुनक़िद कयल 2 ॾींहं वारे फेस्टिवल में बुक स्टॉलनि समेत हथ जे हुनर, काशी, भर्त भरियल कपिड़नि, टोपी अजरकनि जा स्टॉल लॻाया विया आहिनि।